अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ है। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं कुझु ॿियनि ड्रामनि जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿायो। त ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल जेको हिकु नओं ड्रामो धरती टीवी जो अवां दोस्त मैसेज कयो पिया त हू ड्रामो कहिड़ो आहे, उनजो डायरेक्टर कहिड़ो आहे, त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। त हुन ड्रामे जो नालो जेको आहे दर्द दिल जो, ऐं हिन जो डायरेक्टर जेको आहे सैयद एजाज़ शाह आहे। तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हीउ तमामु जल्द अव्हांखे धरती टीवी ते ॾिसण में ईंदो। उन खां पोइ वेरियन जी वस्ती ते तमामु घणो कमु कयो पियो वञे। वेरियन जी वस्ती बि जीअं दौलाब ड्रामो आहे, अहिड़े क़िस्म टाइप जो ड्रामो आहे, अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे, उहो बि जल्द ॾेखारियो वेंदो। अढ़ाई हिकु जहिड़ा हुजे। ऐं जेको जैकमबाद में जंहिंजी रिकॉर्डिंग हले पई, पहिरें त हुनजो नालो राबेल हुयो, पर हाणे उनजो चेंज करे ॿियो नालो रखियो वेंदो। त दोस्तों हाणे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दौलाब ड्रामा जी जेका ईंदड़ क़िस्त आहे उनमें दौलाब में जेके मुराद ऐं रहज़न वारियूं ॻाल्हियूं आहिनि इहे नाकाम थींदे नज़र अचनि थियूं। छो त जेके रहज़न शराइत रखिया आहिनि, मुराद हुन खे मञण जे लाइ क़तन तयारु न आहे। छो त हुनजी जेका भेण आहे गुलपरी, हू नथो चाहे त मां पंहिंजे दुश्मननि खे ॾियां। उन ते ही जेके ॻाल्हि आहे हिते अध में रहिजी हुई। हाणे ॻाल्हि अचे थी सोढल ऐं हुनजे चाचे ते। ऐं सोढल ऐं हुनजो चाचो जेको हिन जी क़ैद में आहे, ऐं अली ख़ान वारा विया बि हुनखे छॾाइण, पर इहा जेका चाल हुई मुराद जी इहा नाकाम थी वई आहे। छो त राज़न बि हिकु ख़र दिमाग़ आहे। अलाए सोढल वारनि खे जेको आहे उहो कंहिं ॿिए जाइ ते शिफ्ट कयो हुयो। हुनखे ख़बर हुई त मुराद जेको तेज़ माण्हू आहे, हू अहिड़े क़िस्म जो कमु कंदो जो हू घर में घिड़ी करे हिननि खे छॾाए वेंदो। ऐं थियो ईअं। ऐं अली ख़ान वारा जॾहिं ककर वारनि जे घर अचनि था त ककर जो पीउ हुते मिले थो। बाक़ी ही वञनि था मुराद सां ॻाल्हियूं करण जे लाइ, ककर जे पीउ खे मारनि था। ककर जे पीउ हिते वॾी गेम करे थो। हू चए थो त मूंखे मारे छॾियो, पोइ बि न हलंदुसि, भले केॾी बि मार खाए थो। ऐं हू खट जे पाए सां चिंबड़ी पाए थो। ही मजबूर थी हुनखे छॾे हलिया वञनि था ऐं सोढल वारनि खे ॻोल्हनि था। सोढल वारा हुननि खे नथा लभनि। हाणे सोढल वारा कीअं आज़ादु थींदा, इहा जेका आहे अॻिते क़िस्तनि में ईंदो। ऐं तमामु हिकु ज़बरदस्त नमूने ही जेका थींदो ऐं हीअ ॻाल्हियुनि में फसाईंदो। छो त हाणे ही मुराद खे ख़बर न आहे त कूंज किथे आहे। जॾहिं मुराद इनखे इहो ॿुधाईंदो, हाणे हुननि जी ज़हन में ईंदो त असां हिन खे मारे छॾियोसीं त असांजी छोकिरी जेका आहे उहा असांखे न मिलंदी। हू मजबूर थी करे हाणे सोढल खे छॾींदा। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।